सदियुनि खां इंसान खे पंहिंजे वारनि जे अछे थियण बाबति ॼाणण जो तजसुस रहंदो आहे ऐं इहा गुजारत हल न थियण सबबि हेल ताईं इन हवाले सां मुख़्तलिफ़ अक़ीदा बि जनम वठी चुका आहिनि। जिते हिक पासे इंसानी वारनि जे अछे थियण जो कुदरती अमल बाबति मुख़्तलिफ़ अक़ीदा आहिनि, उते ॿिए पासे इंसान जी सम्झ में साइंसी तरक़ीअ वाध कई आहे ऐं वारनि जे अछे थियण खां रोकण लाइ इम्कानी हल जे बि वेझो अची वई आहे। साइंस मूजिबि इंसान जे वारनि जो रंग पिगमेंट मीलानिन सां पेचीदा तौर ते वाॻियल हूंदो आहे, जेको वारनि जे फॉलिकल्स में मीलानोसाइट्स ज़रिए तयारु थींदो आहे, जॾहिं त योमेलानिन फ्यूमेलिनिन जे करे इंसान जे वारनि जो रंग तब्दील थींदो आहे। ज़हनी दबाअ खे हमेशा खां वक़्त खां अॻु वारनि जो रंग अछो थियण सां वाॻियो वेंदो आहे ऐं हाणे इन जो वास्तो हिक साइंसी तहक़ीक़ दौरान मीलानोसाइटिक स्टीम सेल्स ते दबाअ जे असरनि जे ज़ाहिर थियण ते साबित बि थी वियो आहे। असुल में ज़हनी दबाअ दौरान नोरपाइनफ्रीन ख़ारिज थियण ऐं वधंदड़ ऑक्सीडेटिव जो दबाव इन्हनि सेल्स खे नुक़सान पहुचाए सघे थो, जेके वारनि जे रंग खे मुतासिर कनि था। जेतोणीकि उमिरि वधण अणटर आहे, पर कुझु अमल जीअं विटामिन जी खोट ऐं सिहत जी ख़राबी जे करे इंसान जे वारनि जो रंग वक़्त खां अॻु अछो थी सघे थो। वारनि जो रंग लिकाइण लाइ हींअर डाइंग यानी वारनि खे ख़िज़ाब हणण हिकु आम तरीक़ो आहे, पर जीअं त अॻु बि इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे त विटामिन जी खोट ऐं सिहत जी ख़राबी जे करे इंसान जे वारनि जो रंग वक़्त खां अॻु अछो थी सघे थो, त इन लाइ वारनि जी सिहत खे बरक़रार रखण लाइ सेहतमंद लाइफ स्टाइल जी चूंड करियो। जीअं तमाकु छिकणी छॾे ॾियो, दबाअ खे घटि कंदड़ सरगर्मियूं, वर्जिश या मेडिटेशन रोज़ जो मामूल बणायो। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स जी दावा आहे त उहे वारनि जो रंग अछो करण वारे अमल खे सुस्त करे छॾींदा आहिनि, पर इन्हनि प्रोडक्ट्स जे इस्तेमाल खां अॻु साइंसी सबूत ऐं डॉक्टरनि सां सलाह ज़रूरी आहे।